अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आतण ओरांगे विया पुठीअ तोॾण ताण, वेहम मुद बंभोर में हुन पुॼंदे हाण, राय मंझ रिहाण हल त थिए हो तसीं। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 22 जुलाई 2026 सिंधी ॿोली जे नामियारे महान शाइर नारायण श्याम जी सालगिरह जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु उन अमुल शाइर ऐं अमुल इंसान ऐं सिंध जे आशिक़ नारायण श्याम जी सालगिरह मल्हाई पई वञे। जंहिं लाइ शेख अयाज़ लिखियो हो, शाम अञा अॾणी हुई तो मां नई सिंध, छा तो हिरखी हिंद पंहिंजी कई प्यार मां। या वरी ॿिए हंधि लिखियाईं त तोखे छिके कोन थी शफ़क़ सिंधूअ ते, दूर ईअं धोके काॾे वएं कापड़ी। पर छा कजे, नारायण श्याम पाण लिखियो हो, अला कंहिं घड़ी उन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। नारायण श्याम जे हवाले सां गफ़ार अब्बासी सोशल मीडिया ते वंड कयल तहरीर में लिखियो, शाइरी बहार जहिड़नि नेणनि में सुहिणनि मंज़रनि ऐं मज़हरनि जी तस्वीर हूंदी आहे। शाइरीअ जे अखियुनि में उदासी ऐं अकेलाई खां हुसन जी बाह में क़ैद ताईं दुनिया जे समूरे हुसन जे इंतज़ार ऐं प्यार वेठल हूंदा आहिनि। ऐं उहे इज़हार जेके दिलनि जे महलनि मां निकिरनि पर चपड़नि जे दरवाज़े मां निकिरी न सघनि, उहे अंदर जी प्यार कहाणी इज़हार कलम जी ज़ुबान ज़रिए काग़ज़नि सां कचहरी करणु लॻंदा आहिनि। ऐं पोइ उहे अखिड़ियुनि जूं इल्तिजाऊं ऐं प्यार जा तवाफ़ ग़ज़लनि, गीतनि, नज़्मनि वग़ैरह जो रूप वठी बीहंदा आहिनि। भला पोइ उहे कंहिं महबूबा जी मुर्क जहिड़ा अहसास असांजे दिलनि खे कीअं छुहंदा। अहिड़नि ई रंगनि ऐं रुमानवी हुसन जे न्याज़मंद शाइरनि मां नारायण श्याम बि हिकु आहे। नारायण श्याम वल्द गोकुलदास नागवाणी 22 जुलाई 1922 ते ॻोठ खाई कासिम ज़िले नौशहरे फ़िरोज़ सिंध में जनमु वरितो। शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ में, वधीक तालीम BA 1942 में DG सिंध साइंस कॉलेज कराची में हासिलु कयाईं। पहिरीं 1945 में नौशहरे फ़िरोज़ में फ़ारसी जो उस्ताद मुक़ररु थियो ऐं विरहाङे खां पोइ दहली पोस्ट ऐं टेलीग्राफ खाते जी ऑडिट ऑफिसर में क्लार्क तौरु भर्ती थियो। पाण 1980 में हेड क्लार्क जे उहिदे तां रिटायर्ड कयाईं। सिंधी शाइरी जे घणनि ई फ़ख़्रु जोॻनि हवालनि मां हिकु हवालो सिंध जे साहित्य परगि॒णे में जनमु वठंदड़ नारायण श्याम बि आहे। जेतोणीकि ईअं चवंदे बि असां सिंध वारनि खे फ़ख़्रु थिए थो ऐं ख़ुदि साहित्य परगि॒णे खे बि फ़ख़्रु थिए थो त हिंद में सिंधी तख़लीक़ी शाइरी जा घणे भाङे अहम नाला साहित्य परगि॒णे सां तालुक़ु रखनि था। मिसाल तौरु नारायण श्याम, M कमल, अर्जन हासिद, अर्जन सिकाइल ऐं लक्ष्मण कोमल। नारायण श्याम जी शाइरी में प्यार जा सभु इज़हार, इंतज़ार, माठ ऐं मुर्क समेत मिड़ई अक्स मिलनि था। जीअं पाण रखी रखी पिरी जे पसण खे साराईंदे चवे थो, रोशनीअ रंग जी दुनिया वसी, जे अॻियां हूंदे ॾिसी सघंदुसि बि सा, मूं ॾिसी तोखे लिखियो लेकिन हींअर, ही पढ़ी मूं ते ई लिखंदा के ॿिया। श्याम जी शाइरी कंहिं बि दायरे में क़ैद नथी करे सघिजे, छाकाणि त नारायण श्याम जी शाइरी में प्यार जी दुनिया जो सोजरो ई सोजरो आहे। ऐं पाण सारी राति यादनि जे ऋण पंध कंदे ऐं अखि जी छा त मंज़र कशी कई आहे ऐं सुबुह जो मुर्कंदे मंज़रनि खे चवे थो,
रोशन कमरो अंगण ऊंदा हो, विच में अख जी अच वञ जारी। शाम सुबुह जो मुश्कें ईअं पे, ॼण तो सुख जी राति गुज़ारी। नामियारे शाइर ऐं कोमप्रस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ोहर लिखियो। हू जेको पाण खे बूंद सम्झंदो हो, पर पोइ बि लहरूं ॾिसी ॾिसी संसार में समुंड थियण जा उधमा उथंदा हुआ। जेको पंहिंजी शाइरी तोड़े ज़िंदगी खे ख़ूबियुनि जी खाण न सम्झंदो हो, जंहिंखे ख़त जी ख़ुशबू मां महबूब जे खुलियल वारनि जी सुराण ईंदी हुई। जेको सिंधू नदीअ जे ओजल जल खे थञ सम्झंदो हो, जेको सिंध जी सिक में शहर लिखंदो हो, ऐं जंहिंखे सिंध छॾण ते कुझु कुझु निदामत ऐं कुझु कुझु अफ़सोस ऐं घणो ॾुख हो। उन जी सालगिरह जो ॾींहुं आहे। हा, आऊं सिंध जे जलावतन शाइर नारायण श्याम बाबति ॻाल्हाए रहियो आहियां। सन 1922 जी 22 जुलाई ते जावर हिन अज़ीम शाइर खे 1947 में सिंध छॾणी पई हुई, जंहिं दर्द ते हुन वढ विझंदड़ शेर लिखियो हो। अलाए कहिड़ी घड़ी शाम उन मां निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण बि नसीब न थी। हीअ सिटूं लिखंदे लिखंदे उहो दर्द दिलि में लही आयो अथमि। ॾुख आङिरियुनि में वेड़िजी वियो आहे। वधीक लिखणु महाल आहे। बसि सिंध खे पंहिंजे जलावतन शाइर पुट जे जनम ॾियण जी वाधाई हुजे, उन उमेद सां त हिकु ॾींहुं संस जलावतन पुट संस गोद में हूंदा। नारायण श्याम जा केतिरा ई ग़ज़ल तोड़े गीत मशहूरु थिया, पर संदसि ग़ज़ल नई आहे नितनाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली, जेका मंझता माणी अहिड़ी मंझता शायदि कंहिं ख़ुशनसीब शाइरी जे भाग में ईंदी आहे। ख़ासि तौर ते इहे सिटूं अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। नारायण श्याम खे भिटाउनि जा गुलाब छींदे। रशीद सिंधी लिखियो। नारायण श्याम जे अखियुनि में हिकिड़ो मंज़र ईअं उभरी पए थो, जीअं सिंध जी धरती ते सिज आग उला थी ॿरी पवंदो आहे, ऐं आहिस्ते आहिस्ते थी सिज जी ॻाढ़ाण चांदी जे जरकंदड़ निज़ारनि में ॼण बदिलजी वेंदी आहे। शाम जी दिलि हवा जे मधुर झूटे खे महसूसु करे थी हुनजूं सिंध जीअं सुंदर अखियूं वाझाइनि थियूं था। हवा जे झूटे ते को दरवाज़ो खुली पियो आहे, ऐं उन कमरे जी दीवार ते लॻल महबूब जी तस्वीर फ़र्श ते किरी पई आहे। शाम वटि महबूब जी ग़ैर मौजूदगी जो केॾो न प्यारो ऐं उदास मंज़र आहे, जेको हिन जे पोपड़ जहिड़ी नफ़ीस अहसास ऐं दिलि जी उदासी खे ज़ाहिर करे थो त ईअं हवा जो झूटो आयो, दर खुलियो, तुंहिंजो फ़ोटो पिणु किरियो दीवार तां। नारायण श्याम लिखियो हो। तुंहिंजी क़िस्मत जो सितारो न हो उन में रोशन, आयो आकाश नज़र मेरो ई मेरो तोखे, छा नजूमी हो ॾिठो जाचे जतन साण गगन। तुंहिंजी क़िस्मत जो सितारो न उन में रोशन, रोशनी सां भरियो सिज तो उफ़क़ जो दामन, नज़र आयो रुॻो रंगीन अंधेरो तोखे। तुंहिंजी क़िस्मत जो सितारो न हो उन में रोशन, आयो आकाश नज़र मेरो ई मेरो तोखे। नामियारे लेखक ताज जोए लिखियो। अॼु सिंधी ॿोली जे सदाहयात शाइर नारायण श्याम जी सालगिरह जो ॾींहुं आहे, जेको विरहाङे जी जलावतनी खां पोइ सॼी ॼमार सिंध ॾिसण लाइ तड़पंदो रहियो, पर ॿिन्ही पारनि जी सरकारनि खेसि वतन ॾिसण लाइ वीज़ा ऐं इजाज़तनामो न ॾिनो ऐं खेसि लिखिणो पियो त अलाए कहिड़ी घड़ी उन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। नारायण श्याम लिखियो। कहिड़ी दुनिया मिठी जी ॻाल्हि करियूं, उघ अखियूं खिल ख़ुशी जी ॻाल्हि करियूं, मौत ते रूबो बि पर हाणे मुरकंदड़ ज़िंदगी जी ॻाल्हि करियूं, ख़तमु हूंदा हजूं कर इहे ॻाल्हियूं, अच त का रोशनी जी ॻाल्हि करियूं, गुल कुमाणा खणी त पोइ छा आहे, वेह टिणंदड़ कली जी ॻाल्हि करियूं, बसि ख़ुशी अॼु जी टहक पिणु अॼु जा हिन घड़ी जी ॻाल्हि करियूं। हसीब नायाब मगी लिखियो। नारायण श्याम ग़ज़ल जो बाकमाल शाइर आहे। हुन जे ख़्याल में जहिड़ी रीति प्यार ऐं मुहबत छायल आहे, अहिड़ी तरह संस ग़ज़ल में धरती जी ॻाल्हि बि अची वञे थी। हुन जे कलाम में ख़ामोशी सां वहंदड़ नदी जहिड़ी रवानी बि आहे त अंदाज़े बयां दिलि फ़रेब ऐं गहरो असरु छॾींदड़ आहे।
तो ॾींहं ॾिठे दीप त ॿारियो, अहसास अंधारे जो ॾियारियो। का उमिरि थी परॾेह में रहंदे ॾेह बि मिलण सां लॻो धारियो। तो जिस्म खे या प्यार खे कंहिंजे हीअं रोई विछोड़े में थिए सारियो। नारायण श्याम जा ग़ज़ल संस जज़्बा जो आइनो था लॻनि। ग़ज़ल जी सनफ़ में हुन जेका मिटी ॻोही आहे सा शाइरी जे मैदान में पंहिंजे सुगंध खे फैलाए चुकी आहे। डॉक्टर अब्दुल मजीद मेमण लिखे थो, नारायण श्याम बुलंद पाया सिंधी शाइर हो ऐं जदीद शाइरनि में संस हैसियत तमामु मथां ई हुई। शाइरी जी हर सनफ़ ते तिब आज़माई कयाई। हर सनफ़ में नवां लाड़ा, नओं रंग ऐं नओं उसलूब पैदा कयाई। जिद्दत ऐं इनफ़रादियत, रंगीनी रवानी संस शाइरी जूं ख़ासि ख़ूबियूं आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे शाइर नारायण श्याम जी सालगिरह जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम साण आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामियारी कंपेयर ब्रॉडकास्टर ऐं लेखिका वीना शरंगी लिखे थी, पहुतासीं कहिड़े माग वञी छा कंदे पुछी। हा ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां। सदा हयात शाइर श्याम कहिड़ो माग वञी वसायो आहे, उन जो अंत लहण त मुश्किल आहे, पर ज़िंदगी जे सफ़र में हू किथां किथां रह गुज़र थियो। उन सफ़र जो पेरो खणण त मुश्किल आहे। जंहिं तख़लीक़ी शौर जी मंज़िल ऐं मागनि जे बुलंदियुनि खे श्याम छुयो, त नक्शे पा जी मिटी जी ख़ुशबू ऐं हुगाव जो वास जंहिं बि माणियो आहे, उहो मदहोशी जे आलम में पाण वञाए वेठो आहे। हू सच ऐं सूंहं जो शाइर हो। संदसि ॿोली में मिठास ऐं उन जो इस्तेमालु अहिड़े त ठहकंदड़ नमूने कयो आहे जो इबारत ऐं संदसि स्टाइल ॿियनि शाइरनि खां अलॻि थी बीहे थो। संदसि शाइरी बुलंदियुनि खे छुए थी, पोइ चाहे शाइरी में कुतब आंदल तशबीहूं हुजनि या वरी मुहावरा या मिसाल। श्याम पंहिंजे रचनाउनि में जा ॿोली ऐं लफ़्ज़ कुतब आंदा आहिनि। तिन जे बारे में शाइर सगन आहूजा जो चवणु आहे त हूअ अहिड़ा लफ़्ज़ न घड़ींदो आहे जिन मां ॿोलीअ जे बिगड़जण जो अंदेशो हुजे। श्याम पंहिंजा लफ़्ज़ घड़ींदो ज़रूरु आहे, पर अहिड़ा जिन सां शाइरी ऐं ॿोली जी ख़िदमत थी सघे। दहली जी सदा हयात शाइर जे फ़िक्र ऐं शख़्सियत जे किन पहलुअनि खे अव्हां ॾो पेश कंदे ख़ुशी थी रही आहे। श्याम सां कहिड़े साल मुलाक़ात थी इहो त यादि नाहे, पर माज़ीअ जी झरोकनि मां संदसि माठिणी शख़्सियत जा के अक्स ऐं ओलड़ा उभरी अचनि था। संदसि गुफ़्तगू थधी हीर जियां अॼु बि अची दग झले थी बीहे। तक़रीबन अधु सदी श्याम शाइरी जे नाम करे छॾी। दहली जे हिन सदा हयात शाइर जो जनमु 1922 में थियो। 1939 में शाइरी जी शुरूआत कयाई। संदसि पिता कामुर हो। संदसि अदबी पूंजी में किताब पनखड़ियूं, रंग रती लहर, रोशन छांवरो, माक भिना राबेल, वारी भरियो पलांत, आछींदे लज मरां, महकी वियल सुबुह, डात ऐं हयात ऐं ॿिया शामिल आहिनि। श्याम ग़ज़ल, दोहा, सोरठा, कता, रुबायूं, हाइका ऐं ॿियनि सनफ़नि ते तिब आज़माई कई। श्याम एतिरो क़दावर ऐं अज़ीम शाइर हो, सचपच उन वक़्तु इहो अहसासु न थियो जो श्याम कॾहिं बि इन तरह जो अहसासु न ॾियारियो। आम रिवाजी शख़्सियत जियां संदन निढे चाहे वॾे सां वहिंवार हिकु जहिड़ो हूंदो हो। जॾहिं नारायण श्याम जी शाइरी हाणे पढ़ूं था या फ़नकारनि जे आवाज़ में संदसि गीत ॿुधूं था, तॾहिं अहसासु थिए थो त कुझु ॾात ऐं उन्हनि जे ॾांव मां संदन हयाती दौरान रहनुमाई हासिलु करियूं हा। श्याम पाण फ़रमाए थो, श्याम खे शहरनि मंझां सम्झी सघियसि, गरचे मूं सम्झी न हुनजी शाइरी। श्याम त ख़ूबियुनि जी खाण हो, पर तारीफ़ खां कोहें ॾूर। पंहिंजी ज़िंदगी ऐं शाइरी लाइ फ़रमाई, हुजे जा खाण ख़ूबियुनि जी ऐं ख़ामियुनि खां बि न आजी, न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी।
हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारी लेखिका वीना शरंगी जे लेख मां चूंड वर्क। ख़ूबसूरत लेखक रखियल मोराई लिखे थो। नारायण श्याम ॿाहिरीं ग़रीबी सां सिंधी शहर खे अहिड़ी अमीरी बख़्शी जेका सिंध सां ऐं सिंधी शाइरी सां सदाईं साण रहणी आहे, जेका कॾहिं बि घटिजणी न आहे। हुन पंहिंजी कैफ़े जो इज़हार हिन तरह कयो हो त चतियूं लॻल रंगीन केॾियूं उन ते आस जूं, ही दिलि आहे कीन का गोदड़ी फ़क़ीर जी। सिंधी शाइराणी अदब जो उहो वॾो सच आहे त हुन जी दिलि फ़क़ीर जी गोदड़ी न हुई, हुन जी दिलि उहा बाख ॼाणींदड़ दिलि हुई जंहिं पंहिंजी तख़लीक़ सां हिंद ऐं सिंध खे रोशन कयो। हुन विरहाङे खां अॻु सिंध जे शहरी ऐं अदब खे रोशन कयो, ऐं जॾहिं विरहाङे जो वॾ खाई हू हिंद पहुतो त उते हुन उहा ई रोशनी कई जंहिंखे सिंधी ॿोलीअ जे ग़ैर मामूली नक़ाद ऐं शाइर सुगन आहूजा हिकु दौर जी रोशनी कोठियो आहे, ऐं हुन जी ॾिनल उहा रोशनी अॼु बि जरकी रही आहे। शाइरी जे सफ़र ते हर उसण वारे नौजवान जी राह रोशन करे रही आहे। हुन जो नालो नारायण श्याम हो। नारायण श्याम जी ॾिनल रोशनी उहा रोशनी आहे जंहिंजो पाड़ूं सिंध जे साहती पुरगणे जे शहर नौशहर फिरोज़ में खुतल आहिनि। जंहिं नारायण श्याम सदाईं चंड खे ॾिसी ज़ारींदो हो त रूंदे रूंदे हाय मुंहिंजा चांडोकी छॾी तूं ई चंड ॿुधाए, अॼु बि आहे सिंध में। इहा बि अजीब ॻाल्हि आहे त नारायण श्याम जो इज़हार अहिड़ो नरम ऐं शीतल आहे जहिड़ी चंड जी चांडोकी। हुन जी शाइरी पिरह जी बाख जहिड़ी वणंदड़ ऐं रूह खे राहत ॾींदड़ आहे। संदसि शाइराणो ऐं अंदर जो आवाज़ु हिन शहर मां ॼाणे सघिजे थो। राति ईअं हा सेज ते विखरियल तुंहिंजा वार, ॼण शाइरी जे ज़हन ते रब्त बिना शार। नारायण श्याम सिंधी शहर में जेको खिणनि खे तस्वीरी सूंहं ॾेई इज़हारियो आहे, उनजो मिसाल जेकॾहिं को मिलंदो त उहो पकी पक वरी बि नारायण श्याम ई हूंदो। नारायण श्याम सिंधी शाइरी खे दर्जन खनि किताब ॾिना, जिन जा सिरा या नाला बि संसद तबियत वांगुरु निहायत नफ़ीस ऐं मासूम आहिनि। हू बुनियादी तौरु बेहद मासूम शख़्स हो, सदाईं मुरकंदड़ ऐं बिना थोरो ॻाल्हाईंदड़, दोस्तनि सां बेहद प्यारु कंदड़ ऐं ख़ुदि प्यारु करणु जहिड़ो शाइर, जेको 10 जनवरी ते दहली में देहांत करे वियो। पर उहो न विसारणु घुरिजे त सिंध ऐं हिंद जे विच में जेका अदबी पुल जुड़ियल आहे, उन जो हिकु मज़बूत थंभो अयाज़ आहे ऐं ॿियो मज़बूत थंभो नारायण श्याम आहे। बाक़ी ॿियो सभु कुझु पोइ थो अचे। हा, नारायण श्याम हिंद ऐं सिंध जे विच में जुड़ियल पुल तां पाण कॾहिं बि सफ़र करे सिंध अची न सघियो, ऐं उहो ॾुख हू दिलि में सांढे असां खां जुदा थी वियो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था नारायण श्याम जी ख़ूबसूरत शाइरी, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे संदसि ख़ूबसूरत किताब राहूं पंध पियूं अमझां। ही भिनणियूं हवाऊं ही कारियूं घटाऊं, ही भिनणियूं हवाऊं ही कारियूं घटाऊं, ईअं ई जो आयूं सटियो के अथाऊं, तमन्ना जा झोंका गमन जूं घटाऊं, ही थधड़ियूं हवाऊं झुड़ालियूं फिज़ाऊं, खणी ॻाल्हि मुंहिंजी न हिकदमि मञाऊं, मगर हेठि बि कान कॾहिं कयाऊं, सवालनि जो हिकु सिलसिलो हुई हयाती, खणी अख ॾिठाऊं सभई हल कयाऊं, कॾहिं कीअं पिरी प्यार तुंहिंजो, घटनि ऐं वधनि चंड जूं जी कलाऊं, रुठो हुसन ख़ुदि इश्क सां पोइ छा खां, अदाऊं नियापा निगाहूं पुछाऊं, खूंद तारनि जो को बणियो हमराज़, छा वटनि सोज़ हो न कोई साज़, हर नज़र गौर सां तकियां वेठो, आऊं ॼाणा अखियुनि जो राज़ ऐं न्याज़, आसमान आह हद निगाहुनि जी, दूर उन खां ख़्याल जो परवाज़, नेण ॿूटियल ऐं मुंहुं ते माठ मढ़ियल, शाम कंहिंसां ता राज़ो न्याज़। चवण खे हुई शमा हिकिड़ी विसाणी, चवण खे हुई शमा हिकिड़ी विसाणी, उजाणी सॼी ज़िंदगानी उजाणी, अला पीड़ लुड़कनि लिकाइण जी केॾी, झुरीअ जिंदड़ी ऐं लुछे दिलि थी साणी,
अञा मथेरो ग़म जे कंटनि जूं नोकूं, ख़ुशी बण जी ख़ुशबू घणो ई उॾाणी, मिठी मुर्क तुंहिंजी रिहाणियुनि जे विच में संदे सोच जे सुर जी मुंहुं मौज माणी, खिलियो जीअं कंवल भंवर निकितो उॾामी, फुटी बाह खईं रातड़ी पिण विहाणी। मौज तूफ़ानी मथां कश्ती कुॾायूं था असीं, मौत सां ताड़ी हणी शर्तूं पुॼायूं था असीं, अॻु भरो थी राह ख़ुदि ॾेखारे मंज़िल जो निशान, वक़्त जी रफ़्तार सां गॾु विख वधायूं था असीं। छो ख़िज़ां जो ग़म कंदासीं आह जिन माणियो बहार, अॼु गुलनि जी मुर्क सारी मुस्कुरायूं था असीं, हर तस्वर खे करियूं था ख़ुशनमा सूरत अता, ख़्वाब खे मर्कज़ निगाहुनि जो बणायूं था असीं। कल्ह जे गीतनि वास्ते कल्ह जा ई सुर ऐं साज़ हुआ, अॼु नवां नग़मा नवनि साज़नि ते ॻायूं था असीं। हूं त पंहिंजी दिलि खे पिणु पंहिंजो नथे सम्झो असां, शाम अॼु हर दिलि खे दिलि पंहिंजी भायूं था असीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नारायण श्याम जी ख़ूबसूरत शाइरी। नारायण श्याम जी सालगिरह जे मौक़े ते असीं खेसि भेटाउनि जा कुला बाछे रहिया हुआसीं। सालगिरह वारे हिन ख़ासि प्रोग्राम मां पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।